ज़बरदस्त गोरमे जी जेका ख़ुशबू आहे न हिन वक़्तु असांजे स्टूडियो में अचे थी। यकीनन तव्हांजे घरनि में बि ईद आहे, सेलिब्रेशन आहे, यकीनन ख़ुशबू हूंदी। ऐं अल्लाह पाक असां सभिनीनि जे रिस्क में जेका आहे सा बरकत ॾे। हर कंहिंजी कोशिशि हूंदी आहे त ईद जे ॾिहाड़े पंहिंजनि प्यारनि जे लाइ, पंहिंजनि घर वारनि जे लाइ कुझु सुठो ठाहिजे, पचाइजे। यकीनन तव्हां बि पंहिंजे इस्ताद जे मुताबिक़ पंहिंजे प्यारनि जे लाइ ज़रूरु ठाहियो हूंदो। अच्छा, हाणे इनखे कढी करे कयूं था, थोरी गार्निशिंग में इस्तेमालु था कयूं। वरी प्लेट में कढी रखां, हरू भरू घणो बिल्कुलु इनखे नाहे पचाइणो, बसि सुठे तरीक़े सां थोरो फ्लेवर इन जो बसि कढणो आहे, थोरी क्रंचीनेस अञा अचे वेंदी, बसि दैट्स इट। चलो इनखे बि डिश आउट त असां कयो अथसि। ऐं ओवरनाइट जेकॾहिं तव्हां इनखे थधो कयो त अञा बि मज़ेदार थी वेंदो। ओवरनाइट थधो कयो, चलो हाणे इनखे थोरो मां मिक्स थी कयां ऐं मथियां ऐड कयूं था इहा गार्निशिंग। बसि थधो करे तव्हां हिनखे सर्व कयो। बसि हाणे चेक करे था वठूं त असांजो जेको कोरमो आहे उहो केसीं ताईं पहुतो। अच्छा, थोरो मां हिन में पाणी ऐड थी कयां, बिल्कुलु थोरो, ऐं थोरो केवड़ो वाटर इन में शामिलु कंदासीं। अच्छा जी, हे बसि फ्यू ड्रॉप्स ऑफ केवड़ा वाटर, थोरो पाणी, बिल्कुलु मामूली 4-5 चिमचा पाणीअ जा। बसि थोरी मां इन जे लाइ अदरक जी कटिंग थी कयां ऐं अदरक सां गॾु इनखे गार्निश कंदासीं। बसि दैट्स इट। थोड़ी अदरक ऐड था कयूं, ॿियो कुझु बि ज़रूरत न आहे असांजे कोरमे खे, बसि थोड़ी अदरक। जूलियन में कटियल। अच्छा, तव्हां नान सां, ताफ़तान सां जेको कोरमो आहे इलाही सुठो लॻंदो आहे, हुन सां गॾु तव्हां हिनखे सर्व कयो। चलो जी, बस कोरमे खे भी डिश आउट था कयूं। चलो जी, थोड़ी अदरक लास्ट में भी ऐड था कयूं ऐं जॾहिं डिश आउट कंदासीं तॾहिं बि शामिलु कंदासीं। तलो कुकिंग ऑयल में अॼु असां ठाहियो अथसीं पंहिंजो कोरमो ऐं गिह बि तयारु कयोसीं। जेको शीर ख़ोरमो आहे उहो बि असां तयारु कयो अथसीं गिह में। असांजा जेके बि देसी खाधा आहिनि उहे गिह में तमामु सुठा तयारु थींदा आहिनि। तलो कुकिंग ऑयल ऐं बनस्पति गिह खां अलावा असां स्पॉन्सर कयो आहे टपाल मेज़बान प्रीमियर डस्ट, जेका तमामु बहितरीनु चांहि आहे ऐं पंहिंजे प्रीमियम क्वालिटी जे करे सिंध भर जी नंबर 1 चांहि आहे। अच्छा, इन जे लाइ बि मां हिकिड़ो प्यालो खणी थी अचां। चलो जी, हे अची वियो ऐं इहे जेके तमामु शयूं आहिनि इन्हनि खे हटाए था छॾियूं। बसि ऐं इन में असां डिश आउट कंदासीं पंहिंजो कोरमो ऐं इन सां गॾोगॾु थोरी बसि जस्ट अदरक ऐड कंदासीं ऐं दैट्स इट। ॿियो कंहिं बि गार्निशिंग जी ज़रूरत न आहे। चलो जी, ऐं जेकॾहिं हिकिड़ो क्विक रीकैप मां तव्हांखे ॾियां,
असांजा उहे ॾिसण वारा जंहिं असांखे हींअर जॉइन कयो आहे उन्हनि खे ॿुधाईंदा हलूं त अॼु असां तयारु कयोसीं चिकन जो कोरमो ऐं शीर ख़ोरमे जे लाइ तव्हांखे जेके इंग्रेडिएंट्स खपनि मां 1 किले खीर सां ठाहियो आहे। 1 प्याली तव्हां इन में ऐड कंदव सयुनि जी। 1 खां 2 टेबल स्पून अवल तव्हां तलो गिहु इन में ऐड कयो, उन में सयुनि खे फ्राए कयो। 1 खां 2 तव्हां उन में ऐड कयो नंढड़ो फोटो। नंढड़े फोटे शामिलु करण खां बाद में तव्हां इन में सयूं ऐड कयो ऐं जेके ख़ुर्मो यानी छुहारा बि जंहिंखे चइबा आहिनि उहे तव्हां इन में शामिलु कयो। राति भर उन्हनि खे भुॼाए छॾियो ऐं मां छाकाणि त न भुॼायो हुयो त असां उनखे थोरी देरि जे लाइ बॉइल करे छॾियोसीं बसि त जीअं उहो सॉफ्ट थी वञनि। जेकॾहिं उहो हार्ड हूंदा त पोइ सुठा न लॻंदा। अच्छा हे मां इन में लाहे थी वठां। अच्छा सयुनि खे तव्हां फ्राए कयो तलो बनस्पति गिह में ऐं इन सां गॾोगॾु जेके ख़ुर्मा आहिनि उहे सुठे तरीक़े सां फ्राए थी वेंदा। नंढड़ा फोटा तव्हां उन में शामिलु कयो त जीअं ख़ुशबूदार तव्हां जूं जेके सयूं आहिनि उहे तयारु थियनि। जीअं ई हिकिड़ी सुठी ख़ुशबू अचणु शुरू थी वञे त तव्हां उन में ऐड कंदव खीर शामिलु करण खां बाद में उनखे बॉइल कयो जेसीं ताईं उहो सुठे तरीक़े सां बॉइल थी वञे ऐं उन खां बाद में उन में ऐड कंदासीं खंडु तव्हां शामिलु कंदव पंहिंजे टेस्ट जे मुताबिक़। जेतिरी तव्हांखे खंडु सुठी लॻंदी आहे एतिरी तव्हां ऐड कयो ऐं मां हिन में शामिलु कई 6 टेबल स्पून खंडु। उहा शामिलु कयो, टेस्ट करे ॾिसो, एडजस्ट कयो उनखे ऐं जीअं ई सयूं ॻरी वञनि। सयुनि जे ॻरण में केतिरी देरि लॻंदी आहे, मिंटनि में ॻरी वेंदियूं आहिनि। जॾहिं सयूं थोरियूं सॉफ्ट थी वञनि त कस्टर्ड पाउडर 1 टीस्पून इन खां वधीक ऐड न कजो। शीर ख़ुर्मो जेको आहे सो घाटो सुठो न लॻंदो आहे, थोरो छिटरो ई हुजे त भलो हूंदो आहे। उहो ऐड कंदासीं ऐं उन खां बाद में जेके बि नट्स तव्हांखे विझणा आहिनि, जेके बि नट्स तव्हांखे सुठा लॻंदा आहिनि, मां इन में थोरी ॾूंघी ऐं बादाम, थोरी किशमिश, इहे तमामु शयूं ऐड कयूं आहिनि। उन्हनि खे लाज़मी फ्राए कजो। फ्राए करे शामिलु कंदव त उनजो टेस्ट अञा बि सुठो थी वेंदो। उहे लास्ट में ऐड कयो। शीर ख़ुर्मे खे सुठे तरीक़े सां थधो कयो ऐं थधे करण खां बाद में तव्हां हिनखे सर्व कयो। कोरमे खे तव्हां सर्व कंदव गर्मा गरम नान सां गॾु या ताफ़तान सां गॾु। तव्हांखे तमामु सुठो लॻंदो, मज़ो अची वेंदो ऐं उमेदु आहे त अॼु जी रेसिपीज़ तव्हांखे सुठियूं लॻियूं हूंदियूं।